अस्सलाम वालेकुम, मां वाजिद कोलाची ऐं उम्मीद आहे तव्हां सभई ख़ुशि हूंदव, ठीकु ठाक हूंदव। मां बि ख़ुशि आहियां, अलाह जो शुक्र आहे, सफ़ा ठीकु ठाक आहियां। सो ॻाल्हि इहा आहे त मां हिकु कोर्स लॉन्च पियो कयां जंहिंजो नालो आहे 5 वीक्स यूट्यूब फुल कोर्स। उन में यूट्यूब जे बारे में आहे, यूट्यूब ते वीडियो एडिट या वीडियो अपलोड करण में कहिड़ा टूल्स यूज़ थियनि था, वीडियोस खे एडिट करण में कहिड़ा टूल्स यूज़ थियनि था, यूट्यूब जो थंबनेल जेको आहे उहो कहिड़े टूल सां एडिट थींदो आहे, उन जे बारे में ही 5 वीक्स जो कोर्स आहे। कोर्स लॉन्च करण जो मुंहिंजो विजन ई इहो आहे त पंहिंजी कैंपस में यूट्यूबर्स क्रिएट करणु, कंटेंट क्रिएटर जेके आहिनि उन्हनि खे ॿाहिरि कढणु। छाकाणि अक्सर करे असां वटि या मूंसां जेके मिलनि था स्टूडेंट्स मुंहिंजे कैंपस में, इहो घणो मसइलो आहे त उन्हनि खे वीडियो एडिट करणु न ईंदो आहे, कहिड़ा टूल्स यूज़ कयूं, ही दोस्त ही सजेस्ट कनि था, यूट्यूब ते ही सजेस्ट कनि था। बहरहाल इलाही टूल्स आहिनि वीडियो एडिट करण के, जीअं कैमटेश आहे, असांजो फिल्मोर आहे ऐं एडोब प्रीमियर आहे। मां ख़ुदि जेको यूज़ कंदो आहियां वीडियो एडिटिंग जे लाइ उहा एडोब प्रीमियर। मुंहिंजो 5 या 6 महीना या 7-8 महीननि जो जेतिरो बि एक्सपीरियंस आहे हिननि टूल्स में, जेतिरो मूंखे अचे थो, मां चवां थो त मां हिननि सभिनी दोस्तनि खे सेखारियां। सभई कैंपस में जेके बि आहिनि, जेके बि सिखणु चाहिनि था, जेके बि यूट्यूब फील्ड ते अचणु चाहिनि था, हिन कोर्स जा क्लासिस सिर्फ़ु सैटरडे ऐं संडे ते हलंदा, मंझंदि जो 12 बजे खां वठी 3 बजे ताईं। सो विच में जेके बि वीक्स जा डे आहिनि उन्हनि ते असांजी पंहिंजा क्लासिस हूंदा आहिनि, 8 खां वठी 3 बजे ताईं, की 8 खां वठी 12 ताईं, मुख़्तलिफ़ क्लासिस टाइम्स आहिनि। त उनजे करे मूं सोचियो त हिकु ई महीनो असां वीकेंड जे जेके असांखे फ्री मिलंदो आहे टाइम, त उन में असां कुझु सिखी वठूं। त इन जे लाइ मूं हीउ कोर्स लॉन्च कयो आहे। ऐं जेके बि दोस्तनि खे ॾुखियाई थींदी आहे वीडियो एडिट करण में, थंबनेल एडिटिंग करण में या फोटो एडिटिंग में, उन्हनि जे लाइ ही कोर्स आहे। ऐं ख़ासि करे असांजा सॉफ्टवेयर इंजीनियर्स जेके आहिनि, मुंहिंजो इहो बि विजन आहे त जेके बि असां वटि दोस्त आहिनि उन्हनि खे यूट्यूब ते लाज़मी अचणु घुरिजे। छाकाणि यूट्यूब हिकु हिन दुनिया में वॾो प्लेटफॉर्म थी वियो आहे, ॾींहों ॾींहुं वधंदो वञे थो, ॾींहों ॾींहुं कंटेंट क्रिएटर वधी था वञनि, त पोइ असांजी सिंध मां, असांजे कैंपस मां छो नथा अचनि। त इहो लाज़मी मां रखां थो त यूट्यूब में तव्हां अचो। ऐं लाज़मी न आहे त तव्हां सिर्फ़ु व्लॉग्स ठाहियो या कॉमेडी वीडियोस ठाहियो, जेको सब्जेक्ट में, जंहिं सब्जेक्ट में तव्हां होशियारु आहियो उन जा ट्यूटोरियल्स ठाहियो, उहो तव्हां सेखारियो। जीअं तव्हां ॾिठा हूंदा इंडिया जा टीचर्स केतिरा ई यूट्यूब ते अचनि था ऐं उहे ट्यूटोरियल ठाहिनि था ऐं उहे ॿारनि खे सेखारीनि था। त पोइ मुंहिंजो विजन बि इहो ई आहे, हिन कैंपस मां बि कुझु छोकिरा हुजनि जेके होशियारु आहिनि डिपार्टमेंट में, जेके सब्जेक्ट वाइज़ होशियारु आहिनि, उहे जेके सब्जेक्ट वाइज़ होशियारु आहिनि उहे वीडियोस ठाहिनि ऐं यूट्यूब ते अपलोड कनि ऐं कंटेंट क्रिएटर थी वञनि। त मुंहिंजो विजन इहो आहे, लाज़मी अचो यूट्यूब ते ऐं वीडियोस ठाहियो। सो प्लीज़ हिन कोर्स खे जॉइन कयो ऐं जेको मुंहिंजो मक़सदु आहे उनखे पूरे करण में मदद कयो। ऐं हिन कैंपस मां, हिन सिंध मां कुझु कंटेंट क्रिएटर क्रिएट थियनि, इहो ई मुंहिंजो मक़सदु आहे। ऐं यूट्यूब ते तव्हां अची वञो, गॾिजी कमु कयो, टीम थी कमु कयो। हिन कोर्स खे जॉइन करण लाइ मां हेठां डिस्क्रिप्शन में लिंक ॾेई छॾींदुमि, उन में गूगल फॉर्म आहे, उहो गूगल फॉर्म तव्हां फिल कयो। जेके बि कैंपस मां आहिनि छोकिरा, उहे गूगल फॉर्म खे फिल कनि। छाकाणि हींअर त ॿाहिरां नथो अची सघे, छाकाणि जेके कैंपस में आहिनि उहे ई सिर्फ़ु हिन कोर्स खे जॉइन करे सघनि था। हिन कोर्स जी जेका मां फीस रखी आहे उहा टोटल 500 रुपया आहे। अहिड़ी वॾी फीस न आहे, घणी न आहे जो 10,000 हुजनि या 5,000 हुजनि जो तव्हां भरे न सघो। त सिंपली 500 रुपया आहे। सो डिस्क्रिप्शन में हेठि लिंक ॾिनल आहे, उन ते क्लिक करे उहो फॉर्म जेको आहे सबमिट कयो, पोइ उन जे ज़रिए तव्हां सां कॉन्टेक्ट कयो वेंदो, उन जे ज़रिए पोइ तव्हां फीस जमो कराए सघो था। सो उमेद आहे तव्हांजी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी ऐं मुंहिंजो मक़सदु जेको आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। सो हींअर जे लाइ सिर्फ़ु एतिरो ई हुयो। यारो यारो।